अस्सलामुअलैकुम नाज़रीन, FM न्यूज़ सां गॾु मां आहियां अमानुल्लाह। अवां सां कंधरा मां ब्रेकिंग न्यूज़ शेयर करे रहिया आहियूं। कंधरा जे सीनियर नायब सदर सहाफ़ी अब्दुल सत्तार मेराणी खे चोरनि ऐं उन जे साथारियुनि तरफ़ां केस तां हथ खणाइण लाइ मौतमार धमकियूं। SSP खैरपुर ऐं SHO खां तहफ़ुज़ जी घुर। नाज़रीन, अमखे ॿुधाईंदा हलूं त सीनियर सहाफ़ी अब्दुल सत्तार मेराणी जे घर मां कुछ ॾींहं पहिरियां 5 ॿकर चोर चोरी करे विया हुआ। नाज़रीन, अमखे ॿुधाईंदा हलूं त जेके चोरनि जा पेराडू ऐं खोजे कुतनि जे ज़रिए पेरा ॻोठ रसूल बख्श मोरोजो में तौफ़ीक़ मोरोजे जे घर में पहुता, जंहिंखां बाद चोरनि सहाफ़ी अब्दुल सत्तार मेराणी जे घर ते हमिलो करे संदसि ज़ख़्मी कयो। SSP खैरपुर जे हुकुम ते चोरनि ऐं उन जे साथारियुनि ते FIR दाख़िल थी। हाणे केस तां हथ खणण लाइ जवाबदार तौफ़ीक़ मोरोजो ऐं साथारी मुख़्तलिफ़ मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। सीनियर सहाफ़ी फ़िरियादी अब्दुल सत्तार मेराणी DIG सखर SSP खैरपुर खां मुतालबो कंदे चयो त कंहिं ईमानदार ऑफिसर खां साफ़ शफ़ाफ़ इंक्वायरी कराए मूंसां इंसाफ़ कयो वञे। हुन चिताव ॾींदे चयो त